वेहो बाबा ऐं मुंहिंजी ॻाल्हि बाबा गौर सां ॿुधिजो ज़रा तवजह सां प्लीज़। मुंहिंजा वालिद बुज़ुर्गवार ऐं घर जा ॿिया मौज़िज़ भातियो अस्सलाम वालेकुम। अरे बस खबरदार जो तकरीर कई अथई त पादर खाईंदे। ओके बाबा ओके नो तकरीर बाबा नो तकरीर प्लीज़ बाबा तव्हां वेहो वेहो बाबा ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो बाबा। तूं बाबा खे मानी खाइण ॾींदे या हुनजो मथो खाईंदे? तूं शहज़ादी आहीं। हल हली रंधण संभाल भॼ था मूंखे बाबा सां ॻाल्हाइण ॾे। हमीर किथे आया मां? बाबा घबरायो न हमीर अंदरि आहे। मां सम्झां थो को नओं दौरो पियो अथसि। शहमीर तूं बकवास न कंदो कर। ए मां ही नाम निहाद लीडर आहे। बकवास करण जो हक़ आहे। सॉरी बाबा सॉरी मूंखां विसरी वियो त हमीर जे बारे में तव्हां ॿई एतिरे क़दुरु जज़्बाती आहियो। मां पंहिंजा लफ़्ज़ वापसि थो वठां बाबा। बुज़ुर्गवार हाणे मुंहिंजी मनसूबा बंदी ॿुधो। शहमीर तोखे बाबा जे हाल ते रहम नथो अचे? अचे थो छो नथो अचे। तॾहिं त बाबा जी बल्कि क़ौम जी भलाईअ लाइ मिसाली रिथा तयारु कई अथमि। बाबा गौर सां ॿुधिजो मां स्टूडेंट यूनियन जी चूंडनि खां पोइ यूनियन काउंसिल जी चूंडनि में बीहंदुसि। उन खां पोइ सूबाई असेंबलीअ जी चूंडनि में बीहंदुसि। पोइ मां हिकु न हिकु ॾींहुं MNA थींदुसि वज़ीर थींदुसि ऐं टपाल खातो वठंदुसि। बाबा तव्हांखे पोस्टमैन मां पोस्ट मास्टर जनरल कराए छॾींदुसि। मां शहज़ादी मानी मूंखे अंदरे कमरे में आणे ॾे। मुंहिंजे हिन लीडर मां जान कान छुटंदी। बाबा 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 मुंहिंजी ॻाल्हि त बाबा मुंहिंजी हर ॻाल्हि खे तव्हां मुश्किल सम्झंदा आहियो बाबा। पर ॾिसजो बाबा मां हिकु न हिकु ॾींहुं तव्हांखे मिनिस्टर थी ॾेखारींदुसि। तूं मिनिस्टर कोन थींदे तूं थींदे मस्त चिटो। न चिटियो मस्त तो कहता है हली बाहर वॉक में भी हिते अकेलो छा वेठो पे? बाबा तव्हां पी पुट जे इजलास जी कार्रवाई पे ॿुधमि। बाबा तव्हां हिते वेही आराम सां मानी खाओ। हाँ पुट हमीर खे मानी ॾिनी हुई? हाँ बाबा मानी खाई वरिती आहे। हीअ वेचारी बि वञी पंहिंजे घर जी थिए त ईअं सम्झंदुसि त समूरनि फिक्रनि खां आजो थी चुको आहियां। बाबा बाबा शहज़ादी असांजे ॿार न आहे। ॿार त न आहे पुट पर हिकु न हिकु ॾींहुं खेसि परणाइणो त आहे न। हा बाबा परणाइणो आहे पर अखियूं बंदि करे न कंहिं गरे कजे कंहिं पूरी पके जे हवाले त करणी न आहे। हा वो सेठ अमीर मोहम्मद ॾांहुं वियो ऐं हा बाबा वियोसि पोइ मोटी आयुसि मिलण खां सवाइ? हा बाबा छो मिलण खां सवाइ छो? अलाए छो बाबा सेठ साहब जी सिफारिश सां त मूंखे प्राइमरी मास्तरी मिली आहे। इन खां वधीक कहिड़ो एहसान करे सघे थो? अरे चरिया तोखे जे प्राइमरी मास्तरी कराइणी हुजे मां त मैट्रिक खां अॻिते छो पढ़ायां बाबा तोखे? छो इमकाम करायां हा? छो LLB करायां हा? बाबा तव्हां त चवंदा आहियो त इंसान जे नसीब में जेतिरो हूंदो आहे ओतिरो ई हुनखे मिलंदो आहे। हा पर बाबा मां ईअं बि चवंदो आहियां त इंसान खे पंहिंजे भले लाइ हथ पेर हणणु ज़रूरी आहे ऐं नतीजो रब साईं ते छॾे ॾिजे। तूं घटि में घटि हुन सां मिली त हा पुट। संजीरुल
में सोको आया मुझो रूह संजीर में सोको आया मुझो वजूद संजीर में सोको आया मां संजीर में सोको आया मां संजीर में सोको आया 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 वरी अना ज़मीर जो दौरो पियो अथसि छा? अरे हितां अहिड़ी थपाणे थो साईं जो एड्रेस ई फेराए छॾींदो साईं। अरे हयाई अखियुनि मां निकिरी वियो अथई। अरे तूं ज़रूर हिकु न हिकु ॾींहुं लीडर थींदे बदबख़्त। मैडम को साहब अवां सां मिलण आयो आहे। नालो छा अथसि? नालो नथो ॿुधाए। कहिड़ो कमु अथसि? कम बि नथो ॿुधाए। चवे छा थो? चवे थो त दादू खां आयो आहियां ऐं अव्हां जो मंगेदो आहे। मुंहिंजो मंगींदो? सनीस हेलो एक्सक्यूज मी मां हिकिड़े मिंट में अचां थी। पता न हे चंड जी माफ़ कजो फलक केॾा ॿाहिरि वई आहे। संदसि खाननि मां मुश्किल सां 16 सफ़नि जा प्रूफ खणी आई आहियां। मेहरबानी या फलक केरु आहे असां बि त ॾिसूं। तव्हांजो किताब कंपोज करे रही आहे। मुंहिंजो किताब कंपोज करे रही आहे। बोता आख़िर झटपट कंधा कोटीअ जो किताब कंपोज करण वारी बि अची वञे न। वाह 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 आजो कयो अथमि त हूअ किताब कंपोज करे रही आहे। वाह महिरबानी। हूअ किताब कंपोज करे रही आहे ॼाण त ज़िंदगीअ खे 4 चंड लॻाए रही आहे। वाह वाह ॼाण त ज़िंदगीअ खे 4 चंड लॻाए रही आहे। तव्हांखे शेर पसंदि आयो? तमामु सुठो लॻो पर कॾहिं बि ग़लतीअ विचां फलक हिन ॿुधाइजो। छो 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 बदज़ोक आहे छा? जूडो कराटे ॼाणींदी आहे। बोतारा बायां थो त इहे जूडो कराटे वारियूं फिल्मूं बंदि कराइणियूं पवंदियूं। पंहिंजी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। ॿियो न त कम जी रश आहे तंहिं करे सुभाणे सुबुह जो 10 लॻे ताईं प्रूफ ॾेई वञिजो। तव्हां फिक्र न कयो मैडम असां सुबुह सां 9:30 बजे तव्हां वटि हाज़िर थींदासीं। ठीकु आहे। अव्हांखे मुंहिंजा शेर कीअं लॻा? सुठा लॻा? बस रुगो सुठा? न तमामु सुठा लॻा। यानी तमामु सुठा लॻा न। आख़िरकार झटपट कंधा कोटी जा शेर आहिनि। को मामूली ॻाल्हि आहे छा? ही मैडम ताज़ो ताज़ो रेल गाॾीअ में हिकिड़ो टेड़ू लिखियो अथमि उहो ॿुधी वञिजो। इरशाद महिरबानी महिरबानी। अर्ज़ु कयो अथमि त भत ते भोरी। वाह सुभाणे महिरबानी। भत ते भोरी ज़िंदगी कोई न जी गोरी। भत ते भोरी ज़िंदगी कोई न जी गोरी। वाह अर्ज़ु कयो अथमि। झटपट साहब हुकुम हुकुम। मूंखे हिकु ज़रूरी मीटिंग जी तयारी बि करणी आहे। ॾिसो मैडम झटपट कंधा कोटीअ जो ईअं दिलि न टोड़ ही आख़िरी शेर आहे। इरशाद महिरबानी महिरबानी। अर्ज़ु कयो अथमि हयाती वेह वटो आहे या फाटल वॻो आहे। वाह हेलो माफ़ कजो प्रे बिना ॿुधाइण जे ईअं ई हलियो आयो आहियां।
दरअसल हैदराबाद अचण थियो सोचम त तोसां मिलंदो वञा मुंहिंजो ईअं अचण तोखे नागवार त न लॻो आहे शायदि लॻो आहे भला वेहण लाइ न चवंदो छा प्लीज थैंक यू दरअसल ॻाल्हि हीअ पिरह त मां काफ़ी देरि खां वेटिंग रूम में वेठो हुउसि ऐं इंतज़ारु पियो कयुमि नाम कुल जे वञण जो पर एतिरे क़दुरु गदिलो शख़्स मूं पंहिंजी ॼमार में न ॾिठो आहे को अदीब या शाइर वग़ैरह त न हो चांहि न पीआरींदो छा याकूब जी मैडम साहब लाइ हिकु चांहि खणी अच जी छो तव्हां चांहि न पीअंदो छा न मूं हींअर पीती आहे अच्छा पिरह तो मुंहिंजी दरख़्वास्त ते गौर कयो आहे ऑफिस में फज़ूल क़िस्म जूं ॻाल्हियूं न कजनि त बहितर आहे छा तूं इनखे फज़ूल थी सम्झी पिरह हा जिन ॻाल्हियुनि जो मुंहिंजी जॉब या मुंहिंजे इदारे सां को तालुक कोन्हे से ॻाल्हियूं हिते बिना बेकार आहिनि अच्छा ठीकु आहे त पोइ मां शाम हॉस्टल ते अचां कॾहिं भुलिजी बि अहिड़ी ग़लती न कजांइ हो पिरह त पोइ तोसां किथे ॻाल्हाए सघिजे थो ॻाल्हाइण ज़रूरी आहे छा हा निहायत ज़रूरी आहे जिन ॻाल्हियुनि जो को मक़सदु न हुजे तिन ते मां बहस करणु ज़रूरी नथी सम्झां ख़ैर पिरह एॾे होॾ जो नतीजो छङो साबित न थींदो मां तुंहिंजो सौट आहियां ग़ैर न आहियां चङो जो तो यादि ॾियारियो त मां तुंहिंजी सोट आहियां पर शिरल मूंखे हिन खां इनकार कोन्हे पर मां तुंहिंजी मङींदी त न आहियां ऐं रही नतीजे जी ॻाल्हि त मूंखे नतीजे जी परवाह कोन्हे हो शिरल चाहे त पी पिरह जे चांहि में सिक जी गरमाइश न हुजे स चांहि पी छा कबो बाए बारो अॼु असां हिननि ॿिनि अखरनि ते ॻाल्हाईंदासीं पहिरियों अखर आहे अलिफ अलिफ माना न न न अलिफ माना अख उहा अख जेका दर्द जी दुनिया ॾिसी सघे तव्हां ख़बर आहे त दर्द जी दुनिया छा थींदी आहे बराबरि तव्हांखे ख़बर न हूंदी इन करे जो तव्हां नंढा आहियो तव्हां जॾहिं वॾा थींदो मूं जेतिरा थींदो पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त दर्द जी दुनिया में छा थींदो आहे साईं दर्द जी दुनिया में छा हूंदो आहे पुट दर्द जी दुनिया में सभु कुझु हूंदो आहे पर हुन में रोशनी न हूंदी आहे ॿियो अखर आहे बे बे सां छा थींदो आहे न न न बे सां थींदो आहे बुज़दिल बुज़दिल माना डिॼणो कमज़ोर गिद्दी जेके डपु वराए वियो हुजे जेके ख़ौफ़ जे ज़ंजीरुनि जकड़े छॾियो हुजे जेको नाकारा हुजे बेकार हुजे जेको कुझु बि न करे सघंदो हुजे उनखे चवंदा आहिनि बुज़दिल बुज़दिल बे सां बुज़दिल
बेसा बुज़दिल, बेसा बुज़दिल, बेसा बुज़दिल, बेसा। अभी होश कर। बुज़दिल, बेसा बुज़दिल, बेसा बुज़दिल, बेसा बुज़दिल, तुंहिंजो सोशल वेलफेयर वारो कमु सिर्फ़ु ग़रीब औरतुनि जे लाइ आहे या मां बि उनजो मुस्तक़ थी सघां थो? छो कंगाल थियण जो इरादो कयो अथई छा? ईअं खणी सम्झे। बस त पोइ ठीकु आहे, कंगाल थियण शर्ती मूंखे इतला कजां, तुंहिंजी मुनासिब इमदाद जो बंदोबस्तु करे छॾींदासीं। ख़ुशि? बस पोइ सम्झ त आऊं कंहिं मुनासिब इमदाद जो मुस्तक़ आहियां। नो प्रॉब्लम। अॼु ई तोखे हिकु सिलाई मशीन वठी थी मोकिलियां। मशीन जे बदिरां जेकॾहिं 500 शीशे जे भर्त जा वॻा, 500 अजरकूं ऐं 500 खेस वठी मोकिली त हिन मुफ़लिस मुस्तहक जो भलो थी पवंदो। इट्स नॉट फेयर कादर। हाणे वरी तो मुफ़लिस ऐं मुस्तहक जो इरादो दुकान खोलण जो थी वियो आहे छा? मुफ़लिस मुस्तहक इहो सामान जैसी फैनी खे अमेरिका ऐं गिलबर्ट एंड कंपनी खे ऑस्ट्रेलिया मोकिलींदो। ऑर्डर पहुची विया आहिनि छा? यस मैडम, ऑर्डर्स पहुची विया आहिनि ऐं 3 महीननि खां पोइ असांखे हर आइटम 10,000 जे अंग में मोकिलणो पवंदो। डोंट टेल मी 10,000? यस, शायदि अञा वधीक। तानिया, अंग्रेज़ी में चवंदा आहिनि त लोह खे तॾहिं धकणो जॾहिं गरम हुजे। लोह गरम आहे तानिया, वक़्तु असांजे हथ में आहे। बैंकुनि में LCs खुली रहियूं आहिनि। तानिया, तूं थरपारकर मां सस्ते अघ ते भर्त वारो समूरो सामान घुराए वठ। तानिया, ख़बर अथई त शीशे जे भर्त वारो चोले जो हिकिड़ो आगो जेको असां 20 रुपयनि में वरितो हो, सो केतिरे में वियो आहे? $200 में। $200। माय गुडनेस, $200 मीन्स ज़रे घटि 5,000 रुपया। यस मैडम। तानिया, हकीकत में एक्सपोर्ट बिजनेस घटि आर्ट वधीक आहे। इट मीन्स कादर पाण सवलाई सां घटि में घटि 200 रुपयनि में हिकिड़ो आगो ख़रीद करे सघूं था, हा न? 20 रुपयनि जे बदिरां 200 रुपया? कादिर, तो शायदि थर जी पोरियो कंदड़ ग़रीब औरतुनि खे न ॾिठो आहे। उहे वीचारियूं एतिरियूं त मुफ़लिस ऐं ग़रीब आहिनि जो असां त तसवुर बि नथा करे सघूं। फॉरगेट इट। अरे बाबा, असीं बि त ग़रीब आहियूं। डोंट बी ग्रीडी कादिर। एतिरी लालच बि सुठी न थींदी आहे। तानिया, बिज़नेस में लालच नाले जी का शइ न हूंदी आहे। एक्सपोर्ट में बीठे बीठे किरोड़ कमाइबा आहिनि ऐं किरोड़ विञाए छॾिबा आहिनि।
त पोइ सम्झ त कुझु विञायो अथई कीअं मूं त सिर्फ़ु पंहिंजो पाण विञायो आहे। कादिर तूं ईअं छो नथो करीं? मूंखे पंहिंजो बिज़नेस पार्टनर ठाहे छॾ। तूं संजीदा आहीं? Yes, of course. I'm serious. Well, it's a deal. यस। अस्सलाम वालेकुम हेडमास्टर साहब। वालेकुम सलाम। अमीर साहब, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, इहा नई लबे वरी छा आहे? ख़बर अथई तुंहिंजे इन हरकत जो आला अमरदारनि सख़्तु नोटिस वरितो आहे। थैंक यू सर। इन खां अॻु जो आला अमलदार आॾी पुछा लाइ तोखे घुराई। बाबा तूं मूंखे त ॿुधाए त इहा नई लबे कहिड़ी भला आहे? कुझु बि कोन्हे साईं, बकवास आहे। नामुमकिन खे इम्कान जे हद अंदरि छिके अचण जी नाकाम कोशिश। त पोइ अहिड़ी अजाई कोशिश जो फ़ाइदो को कोन्हे, बिल्कुलु कोन्हे। मूंखे ख़बर आहे त को फ़ाइदो कोन्हे सवाइ इन जे जो ज़िंदगीअ जे बेमाना हुजण में मुंहिंजो यकीन पुख़्तो थींदो वञे थो। ॾे बाबा, अल्लाह जे ॾिनल ज़िंदगीअ जहिड़ी नेमत खे तूं बेमाना सम्झी थो? साईं, मां बेमाना सम्झा नथो, मुंहिंजी ज़िंदगी बेमाना थी वई आहे। अरे तूं किथे चरियो खरियो त नाहीं? ॾाढो ॾुखियो सवाल कयो अथव साईं। जिन खे असीं चरियो सम्झंदा आहियूं से असुल में सियाणा हूंदा आहिनि, ऐं जिन खे असां सियाणो सम्झंदा आहियूं से असुल में चरिया हूंदा आहिनि। अरे यार, तूं मूंखे ठीकु माण्हू नथो लॻी। हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। सेठ अमीर मोहम्मद मेंबर साहब खे सिफ़ारिश कई, मेंबर साहब डायरेक्टर साहब खे सिफ़ारिश कई, डायरेक्टर साहब जे चवण ते इंस्पेक्टर ऑफ स्कूलस तोखे हीअ आलीशान नौकिरी ॾिनी आहे जंहिंजो तूं लाइक़ु बि नाहीं। मूंखे समूरी ख़बर आहे। सिफ़ारिशी छा पढ़ियल आहीं? अरे बाबा छा पढ़ियल आहीं? एमकॉम। नाकाम? हर ॻाल्हि जो ॿुधो जवाब? साईं, मां एमकॉम आहियां। अच्छा एमकॉम आहीं त पोइ ईअं चओ न त एमकॉम आहीं। साईं, मां एमकॉम फर्स्ट क्लास में आहियां ऐं LLB फर्स्ट क्लास में आहियां। चङो चङो, ॾिठल आया फर्स्ट क्लास तुंहिंजी। LLB आहीं पर PTOC त नाहीं नी, PTC बि नाहीं। प्लीज़, ग़रीब आहीं, टपालीअ जो पुटु आहीं। अरे बाबा, पंहिंजी नौकिरी बचा, छो अचे पंहिंजे रोज़गार जो दुश्मन थियो आहीं? इन नई लबे जी जिंद छॾ। हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। ख़मीस जे ॾींहुं तोखे असिस्टेंट इंस्पेक्टर ऑफ स्कूलस मिस्टर खमीस ख़ान ढक्कण इंक्वायरी लाइ सॾायो आहे। हाणे जे नौकिरी बचाइणी अथई त पोइ उते मिस्टर खमीसो ख़ान ADIS साहब सां अजाई बक न कजांइ। ज़िंदगी बेमाना आहे, नामुमकिन इम्कान में आहे, इम्कान नामुमकिन में आहे। इन क़िस्म जी बकवास कंदे त ADIS साहब मिस्टर खमीसो ख़ान ढक्कण बीठे बीठे डिसमिस करे छॾींदी। सम्झ, मिस्टर खमीसो ख़ान ढक्कण ॾाढो सख़्तु माण्हू आहे। साईं, मूंखे इजाज़त आहे? हा, वञी सघीं थो, पर इन नई लबे जे भूत खे पंहिंजे मथे मां कढी छॾ। थैंक यू सर। हिसियत टके जी बि कान्हे, हलियो आहे कोरस मटाइण। असां ॼण थी के हिते भूख वेठा आहियूं। तानिया, तुझो फ़ैसिलो ग़लति आहे, नामुनासिब आहे। हिकिड़ी ॻाल्हि चवां डैडी, माइंड न कजो प्लीज़। तानिया, पीअ सां बहस न कर। तूं एॾी वॾी बि न आहीं जो हर मामले में वालिदिन सां अटकी बीह रहीं। अटकी मां नथी बीहां मम्मी, मां ॿारड़ी त न आहियां। ऐं हूअं बि ज़िंदगी जी तल्ख़ हक़ीक़तुनि मुंहिंजे शौर खे मुंहिंजी उमिरि खां वधीक पुख़्तो करे छॾियो आहे। ग़लति, कतई ग़लति। तल्ख़ हक़ीक़तुनि तोखे कुझु न सेखारियो आहे, पर न कादिर ख़ान जहिड़े बदनाम शख़्स जे वेझो बि न जीआं। छा कयो आहे कादिर ख़ान जो बदनाम आहे? भाड़ेल आहे, पाथारीदार आहे। हा, जेकॾहिं पाथारीदार हुजे हा
तो वॾे मान मर्तबे इज़त वारो हुजे हा। शायदि इन्ही करे बदनाम आहे पापा, इहो पाथारीदार न आहे। तानिया कीप शट अप। छोकरी तू तो ॻाल्हाइण खां बि निकिरी वई आहीं। शायदि इन्ही करे मम्मी जो मां पंहिंजे मुस्तक़बिल बाबति पंहिंजा फ़ैसिला गलत फैसलो कंदी तो फर्ज समझी तोखे रोकींदुसि, तोखे समझाईंदुसि, तोखे कायल करण जी कोशिश कंदुसि। मुझे जरूरत पई तो सख्ती भी कंदुसि। सख्ती असांखे पालियो ऐं निपायो अथव अपर क्लास जे आज़ाद ऐं शहरी माहौल में, पर तरीक़ो फ्यूडल ऐं ॻोठाणो था इख्तियार कयो तव्हां। वाह डैडी वाह, व्हाट अ डबल स्टैंडर्ड। मशीनन जे गोड़ घमसान जे बावजूद मुझे वजूद जो फ्यूडल जीअरो आहे। एक ताकतवर बेरहम जमींदार। तॾहिं त अमजनी अरशद बिज़नेस जो बहानो करे कनाडा में वञी वेही रहिया आहिनि ऐं अनीता शादी खां पोइ हितां ईअं वई आहे ॼण हिन घर सां को वास्तो ई न हुअसि। तानिया तू पीए सां थी ॻाल्हाए, होश कर। होश कया मम्मी, तव्हांजी सभिनी औलादनि मां हिते हिन घर में सिर्फ़ मां रहिजी वई आहियां। फ़क़ति मां अकेली हिकु ॼणी। तॾहिं मां होश कयां, होश त कयां पई मां, ॿियो छा कयां? मूंखे ॿुधायो मां छा कयां? ख़ुदकशी करे छॾियां, ज़हर खाए मरी वञा मां? आख़िर ॿुधायो मां छा कयां जो तव्हांजो बोझ हल्को थिए? तानिया पुट, औलाद जो वालिदैन सां साह जे सिलसिले जो रिश्तो थींदो आहे। ट्रक मां तुझे हथ में दुआ तो करियां। थैंक यू, थैंक यू वेरी मच फॉर योर ब्लेसिंग्स फादर। थैंक यू मम्मी। डबू बाबा, पप्पू जन जे घरां फोन आयो आहे त जे पप्पू रोए थो त घर छॾे वञोसि। तव्हां इजाज़त ॾियो त घर छॾे अचांसि। खबरदार खबरदार, इनके पप्पू न चइजां। इहो अथई पप्पू वज़ीर, मां आहियां हुकम जो बादशाह, इहो अथई हुकम जो वज़ीर। खैरा तूं केरु आहीं? बाबा आउं तव्हांजो गुलाम नौकर आहियां। न, तूं आहीं ग़रीब आवाम, तेरी चाहे थी तो ते ज़ुल्म कयां। डबू बाबा, मूं ते ज़ुल्म कंदा ऐं जे मरी वियुसि त पोइ तव्हां कंहिं ते ज़ुल्म कंदव? तुंहिंजे पुट ते ज़ुल्म कंदसि। तूं वे वज़ीर, वे चल। खैरा जी बाबा। ख़बर अथई इहो पप्पू आहे न, मुंहिंजे सभिनी दोस्तनि मां सफ़ा चट अथई। कीअं भला बाबा? हेॾो वॾो थी वियो आहे, अकल सफ़ा ॿारनि वारो अथसि। उहो कीअं? ज़िद पियो करे, चए तो खंडु भुॻड़ा खाईंदसि। मूं चयो बाबा बादशाह माण्हू आहियूं, को ब्रोस्ट घुराए खाईंदासीं, को बर्गर खाईंदासीं, सफ़ा चट। बाबा तव्हां सां गॾु रहंदो न सभु कुझु सिखी वेंदो। हाणे भला तव्हां रांदि कयो त आउं वञी हेठि कमु कयां। न, असांखे ख़िदमत जा ग़रीब आवाम बि खपे। तूं तेरे किथे बि हिते बि अरे तूं हा। खैरा जी बाबा। बादशाह सलामत लाइ मूसीक़ी जो इंतज़ाम कयो वञे। डबू बाबा टीवी ऑन कयां? इजाज़त आहे। जेकी नेहार नेहार कलेड़ी जूं तिन खे लहर लुॾे जेकी नहीं। जेकी नेहार नेहार कलेड़ी जूं तिन खे लहर लुॾे जेकी नहीं।
अजूं तुंहिंजे लहरनि में की नदियूं जेके में हार में हुमा हुमा प्यारी। डब्बू प्लीज मूंखे डिस्टर्ब न कर। तानिया मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मां चयो न मूंखे डिस्टर्ब न कर। जेके में हार गेट आउट डब्बू। तानिया भला मां थोरो एतिरो सच ॻाल्हायां। आई से गेट लॉस्ट। खबरदार निंगरी मूंसां अंग्रेजी में न ॻाल्हाए। मां अल्लड़ फ़क़ीर आहियां। जेके में हार अल्लड़ी अजूं तुंहिंजी लहर हुमा हुमा प्यारी। जेके में हार अल्लड़ी अजूं तुंहिंजी लहरनि में की नदियूं जेके में हार में हुमा हुमा प्यारी हुमा हुमा गुज़रू। जेके में हार अल्लड़ी अजूं तुंहिंजी लहरनि में की नदियूं जेके में हार में हुमा हुमा गुज़रू हुमा हुमा। बाबा जानी वेल डन माय सन। बाबा मां अल्लड़ फ़क़ीर थिया। हाँ पुत्र तू अल्लड़ फ़क़ीर थी। बाबा जानी मां शेकी थिया शेकी। हाँ बाबा तू शेकी भी थी। बाबा मां थोरो एतिरो सच ॻाल्हायां। हाँ तू सच भी ॻाल्हा। हाँ मां सच ॻाल्हायां। बाबा तू सच ॻाल्हाईंदे। हाँ बाबा मां भी सच ॻाल्हाईंदुसि। वो भी सच ॻाल्हाईंदो। जेके में हार अल्लड़ी अजूं तुंहिंजी लहरनि में। अम्मा बाबा सच ॻाल्हाईंदो। हाँ जेके में हार अल्लड़ी अजूं तुंहिंजी लहरनि में की नदियूं जेके में हार में हुमा हुमा प्यारी हुमा हुमा गुज़रू। जेके में हार अल्लड़ी अजूं तुंहिंजी लहरनि में। जुनाद कंहिंजा ख़त पटांदा अथई? साईं थाणे जी टपाला हे साहिर अबनाज कने हे पीर मोहम्मद कांस्टेबल करीब निनो ही कांस्टेबल जान मोहम्मद जामवरी हे साईं ए साहिब अब्दुल सत्तार सोलंगी हेड कांस्टेबल हिनो गोपांग हे साईं तव्हांजो सब इंस्पेक्टर फूल बादशाह ऐं ही साईं ख़त अथव मुस्तक़िल नज़रबंद ग़ुलाम हुसैन जो। जुना कॾहिं मुंहिंजे लाइ बि को ख़त पटाणी थो कर न। ये अब्बा माइट बि मुहांडे ते ख़त मोकिलींदा आहिनि चरिया थिया आहिनि जो तुंहिंजे नाले ते रुपए जो लिफ़ाफ़ो ख़र्च कंदा। वाह जुना वाह जी कई अथईसि। ॾिसो साईं ही मुस्तक़िल नज़रबंद ग़ुलाम हुसैन केरु आहे साईं? इहो हिकु वॾो राज़ आहे जुना ऐं वॾो ख़तरनाक मुल्ज़िम आहे। को वॾो ॾोह कयो अथसि? इहो ई त ॾिसणो ऐं साबित करिणो आहे त कहिड़ो ॾोह कयो अथई। रोज़ानो ख़त केरु लिखंदो अथसि? भई इहो त हिकु वॾो राज़ आहे। असां हिते जेम्स बॉन्ड ॾे माण्हू मोकिले मशवरो कयूं था। इहो रोज़ानो ख़त लिखण वारो हिकु ॾींहुं मजबूर थी पाण थाणे ते हली वेंदो। अहिड़े नमूने हिकु वॾो राज़ फाश थी पवंदो। केतिरे अरसे खां ही नज़रबंद आहे? साल खनि त थींदो मुंहिंजो ख़्यालु आहे। साल खां मथे 1.25 साल थी वियो आहे। पर बाबा चवंदा आहिनि त इहो 24 कलाकनि जे अंदरि FIR पेश करणी पवंदी आहे। जुना कहिड़े दौर जूं ॻाल्हियूं थो करी? हिते त सालनि खां माण्हू नज़रबंद पिया आहिनि ऐं तूं 24 कलाकनि जी ॻाल्हि थो करी। अवे अबा पराए ख़त बाबा इहो पराए ख़त खोलण ॾोह आहे। पुलिस खे सभु ॾोह माफ़ हूंदा आहिनि जुना। हीअ असीं सभु बेवकूफ़ आहियूं। असीं नज़रबंदनि जा ख़त खोले पढ़ी पोइ